नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भान सईदाबाद में खबर ॾींदा हलूं त मच्छर ढंढ जे दानस्तर वाह जो हिकु दरवाज़ो टुटी पियो। बाक़ी ॿिनि दरवाज़नि जे टुटण जो खतरो भान सईदाबाद ऐं बोबक यूसी आरजी यूसी जाफराबाद यूसी शेख वाहर जी पसगिरदाई जा सभु ॻोठाणा राति ताईं ॿोॾ जी लपेट में अची वेंदा। इरीगेशन जो अमलो ग़ाइब, ॻोठाणा पंहिंजी मदद पाण पंहिंजूं गाॾियूं कराए लॾ पलाण शुरू करे छॾी आहे। जेके यूनियन काउंसिल मुतासिर थियूं वरी बि उहा ई सूरत हाल आहे। हालत इहा आहे त 3-4 ॾींहंनि खां वठी जॾहिं बंदि मंछर 17 फुट आरियल ते हिते पाणी वधी चुको हो, हितां जे इलाइक़े जे माण्हुनि एहतजाज कयो त बाबा हीअ दरवाज़ा कमज़ोर आहिनि, हिन खे तब्दील कयो। पर हितां जे इलाइक़े जे इरीगेशन डिपार्टमेंट जी नाअहली आहे, उनजी करप्शन आहे ऐं ख़ासि करे सीएम मुराद अली शाह खे मां टारगेट कंदुसि। उनजो इलाइक़ो आहे, उन बि नोटिस न वरितो आहे पंहिंजे इलाइक़े खे बचाइण जे लाइ। पंहिंजे इलाइक़े जा जेके इलाइक़े यूनियन काउंसिल जो यूसी वाड़, यूसी बुबक, यूसी आरादी, यूसी जाफराबाद, हितां जा इलाइक़े जा जेके मुहाणा हिन मुंहं ते वेठा आहिनि, दरवाज़े जे मुंहं ते वेठा आहिनि, उन्हनि में अफ़रा तफ़री आहे। उन्हनि खे बचाइण जे लाइ हितां जी इंतिज़ामिया ख़ामोश बीठल आहे। असां हिननि खे अर्ज़ु था कयूं त ख़ुदा रा गाॾियुनि जो बंदोबस्तु करे हितां जे इलाइक़े जे माण्हुनि खे फौरी हिननि खे कढियो वञे, न त ॿी सूरत में असीं शहरी एहतजाज कंदासीं ऐं हिन दरवाज़नि खे बंदि करण जी कोशिशि कई वञे। सीएम साहब, तव्हां सां मुखातिबु आहियां। कराची में त तव्हां सेल्फियूं था कढायो, हिते अचो, हिन इलाइक़े जे माण्हुनि खे बचायो, हिन जे लाइ फौरी नोटिस वञो, न त ॿी सूरत में ख़ुदा जे अज़ाब में तव्हां वठी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।